बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों, तव्हांखे लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में वेलकार। शागिर्द साथियों, पाण अॼो के हिन सबक में अॼो के हिन वीडियो में पाण माइक्रोसॉफ्ट वर्ड में हेडर इंसर्ट करे सघंदासीं। त माइक्रोसॉफ्ट वर्ड में हेडर इंसर्ट कीअं कजे। जेकॾहिं मिसाल तौर ते तव्हांखे कोई किताब लिखणो आहे, किताब जे अंदरि तव्हां 100 पेज लिखो था, उन में तव्हां हेडिंग ॾियणु चाहियो था, कोई मिसाल तौर ते मथां हेड ॾियणु चाहियो था, मिसाल तौर ते तव्हां किताब जो नालो ॾियणु चाहियो था। त उहो किताब जो नालो कीअं ॾिजे? हर हिकु पेज ते टाइप करण खां बहितर आहे त उहो हिकु ई जॻह ते टाइप कजे ऐं सभिनी पेजनि ते अची वञे। इन लाइ हेडर जो ऑप्शन मौजूदु आहे माइक्रोसॉफ्ट वर्ड में। इंसर्ट मेन्यू जे अंदरि पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं माइक्रोसॉफ्ट वर्ड ते। मां हिते कुझु लाइनूं लिखां थो। The quick brown fox jumps over the little lazy dog। man साइज़ थोड़ी वॾी कई आहे त जीअं अखर तव्हांखे नज़र अचनि। कुछ मां पेज जनरेट करणु चाहियां थो त जीअं तव्हांखे मां हेडर इंसर्ट करे ॾेखारियां त हेडर इंसर्ट कीअं थो थिए। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिन वक़्तु मां 57 पेज जनरेट कया आहिनि। हाणे मां हिते हेडर इंसर्ट थो कयां। जॾहिं मां हेडर ते ऑप्शन ते क्लिक कंदुसि त हिन जे हेठां हेडर जा मुख़्तलिफ़ स्टाइल मुंहिंजे साम्हूं ज़ाहिर थिए बीठा आहिनि। पोइ असां हिननि स्टाइलनि मां जेको स्टाइल असांखे बहितर लॻे उहो असां स्टाइल हिन में इंसर्ट कंदासीं। जॾहिं मां हिते क्लिक कंदुमि स्टाइल ते त हीउ स्टाइल सभिनी पेजनि ते हेडर जो ज़ाहिर थी वेंदो। हीउ तव्हां ॾिसी रहिया आहियो। हिते मां कोई भी नालो ॾिनुसि, मां हिनखे ॾियां थो माई बुक। त ही माई बुक जेको आहे 57 पेज ते ई लिखिजी आयो आहे। हीउ तव्हां ॾिसी रहिया आहियो माई बुक। ही माई बुक असांजे 57 ई पेजनि ते लिखिजी आयो आहे। जेकॾहिं हिन हेडर जी फॉर्मेटिंग वग़ैरह कजे, इन लाइ बि असां वटि हिते ऑप्शन्स मौजूदु आहिनि। लेआउट जो ऑप्शन मौजूदु आहे। हिन जी साइज़ वग़ैरह हाइट जेका असां घटि वधि करे सघूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन जी हाइट जेका असां वधी रही आहे। हाणे मां हिनखे हाइट खे घटि कंदुसि। हिन वक़्तु हाइट घटि थी आहे। विड्थ पेज जी जेकॾहिं मां हिन जी घटि वधि कयां, तव्हां ॾिसी रहिया आहियो त विड्थ बि हिन जी घटि वधि थी रही आहे। उनखां पोइ हीअ ऑप्शन मौजूदु आहे त हिननि अखरनि खे अलाइनमेंट किथे कजे, अलाइनमेंट कीअं कजे। अलाइनमेंट जा मुख़्तलिफ़ ऑप्शन आहिनि। हितां असां हिन अखरनि जी अलाइनमेंट बि चेंज करे सघूं था। जेकॾहिं हिन जो डायरेक्शन बि चेंज करणु चाहियूं, पाण तव्हां ॾिसी रहिया आहियो कि मां डायरेक्शन ते क्लिक कई, ऑटोमेटिकली हिन जो डायरेक्शन चेंज थी वियो। हितां पाण मतिलबु हिननि जो डायरेक्शन बि चेंज करे सघूं था। इन खां पोइ डिज़ाइनिंग जो ऑप्शन मौजूदु आहे। डिज़ाइनिंग जे ऑप्शन में पाण हिन जी डिज़ाइनिंग कुझु रखी सघूं था। पिक्चर्स वग़ैरह बि हिन में असां इंसर्ट करे सघूं था। हिकु मिसाल तौर ते ही पिक्चर जो ऑप्शन मौजूदु आहे पाण वटि। ही मां हिते पिक्चर ऑप्शन में आंदी आहे। तव्हां ॾिठी हेडिंग में पिक्चर अची वई। मतिलबु छा साथियो, पाण हेडिंग में पिक्चर रखणु चाहियूं त उहा पाण काई पिक्चर बि हेडिंग में रखी सघूं था। या शायदि तव्हां लाइ नई ॻाल्हि हूंदी
तव्हां अॼु इहो पहिरियों दफ़ो ॿुधो हूंदो त हेडिंग में पाण पिक्चर बि रखी सघूं था। मां पिक्चर रखी पिक्चर खे पाण साइज़ में घटि वधि करे ऐं सेटिंग करे सघिजेसि थी, जीअं मां तव्हांखे ॾेखारियो हिन वक़्तु। दोस्तो पाण पिक्चर खे वरी ख़तमु था कयूं। डिज़ाइनिंग हेड टॉप फ्रॉम मतिलबु जेकॾहिं हेडिंग जेका आहे असां टॉप खां केतिरो स्पेस ते हुजे। हेडिंग फ्रॉम बॉटम ही फुटर लाइ आहे, हीउ जेको आहे हेडिंग लाइ आहे, हेडर लाइ आहे। फुटर बि पाण ईअं ई हिन जे अंदरि इंसर्ट कंदासीं जीअं असां हेडर कयो आहे। शागिर्द साथियो, उमेद थी कजे त हिन लेसन में तव्हां माइक्रोसॉफ्ट वर्ड जे डॉक्यूमेंट में हेडर हणणु, उनखे डिज़ाइन करणु, उनजी सेटिंग करणु सिखी वरिती हूंदी।